जी नाज़रीन, झंडोमरी मां नोकॉफ मरीज़ जी रिपोर्ट मुताबिक़ अफ़सोस सां ख़बर ॾींदा हलूं। उस्मान शाह हड़ी वेझो उमरसान थाणे जी नौजवान औरत जो अंबनि जे बाग़ मां मुबैना फाओ खाधल लाश हथ। ॻोठ अलहवरायो मीरजत वासण शादीशुदा 25 साला अमरीज़ाल नारायण कच्ची कोली जो लाश छछर बाग़ में अंबनि जे वण में टंगियल हालत में लाश हथ आयो। इतला ते उमरसान पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश के तहवील में वरितो। वारिसन पारां फौतन शादीशुदा हिक बालिग जी माउ हुई। संदसि मुड़ुस ईरान में मज़दूरी लाइ वियल आहे। पुलिस लाश खे तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल टनोलियार मुंतक़िल कयो। पुलिस मुताबिक़ वाक़े जी जांच कई पई वञे। जी नाज़रीन, रतोदेरो मां एहसान बोसार जी रिपोर्ट मुताबिक़ ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। ही रतोदेरो अमरोटी चौक ते क़ाइम मुर्गी वेकिरो कंदड़ जोंगल सोमरो जेको शहरनि खां खुलेआम फराड पियो करे। स्लेट ते 400 रुपया मुर्गी जो गोश्त जो किलो लिखी जॾहिं त पंहिंजे कंप्यूटर कांटे में रेट 520 रुपया लिखी छॾियो। 1 किलो ते 120 रुपयनि जो फराड करे शहरनि खे ॿिन्ही हथनि सां लूटी रहियो आहे। को वागदणी जो हिन ख़िलाफ़ नोटिस वठे कार्रवाई करे। सांगड़ STP मरकज़ी सॾ ते पुरअमन एहतजाज कयो वियो। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां सिंधु दरिया मां 6 केनाल कढण ख़िलाफ़ प्रेस क्लब सांगड़ अॻियां एहतजाज कयो वियो। एहतजाज में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि जब्बार जुनेजो, मोहम्मद हसन ख़ासकली ऐं ॿियनि कारकुननि शिरकत कई। एहतजाज में कारकुननि जो चवणु हो त असां पंहिंजो जान ॾेई सघूं था, पर सिंधु दरिया मां 6 केनाल कढण हरगिज़ न ॾींदासीं। सिंधु जे पाणी ते दाड़ो नामंज़ूर। जी नाज़रीन, रतोदेरो मां एहसान बोसार जी रिपोर्ट मुताबिक़ ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। करोड़े रुपया ज़ाया, पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जी नाअहली सबबि वाटर सप्लाई स्कीम नाकारा बणियल। ज़रई ज़मीन में विछायल पाणी जूं पाइप लाइनूं फाटण रोज़ जो मामूल बणियल। जी नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जी नाअहली सबबि वाटर सप्लाई स्कीम नाकारा बणियल। ज़रई ज़मीन में विछायल पाणी जूं पाइप लाइनूं फाटण रोज़ जो मामूल बणियल। शिकारपुर नाके वटि पाइप लाइन लीक थियण सबबि रोड ते पाणी बीहजी वियो। शहरी सख़्त परेशान। जी नाज़रीन, ये अहम ख़बर आहे जेका अवां ताईं शेयर कयूं पिया। हुरन जे रूहानी पेशवा पीर सैयद सिबकतुल्लाह शाह राशिदी पीर पगारे ज़िला शिकारपुर जे ॻोठ मिर्ज़ोपुर मोहम्मद अब्बास फ़कीर कहर जी दावत में लखनि जी तादाद में पहुतल और जमायत ऐं अक़ीदतमंदनि खे नूरानी दीदार ऐं रूहानी ख़िताब जो शर्फ़ बख़्शियो। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे उमरकोट मां यूसुफ अस्कर मंगरियो। जी यूसुफ, आगाह कजो। जी बिल्कुल, हुरन जे रूहानी पेशवा ऐं जीडीए जे सरबराह पीर सैयद सिबगतुल्लाह शाह राशिदी पीर पागारे ज़िला शिकारपुर जे ॻोठ मिर्ज़ापुर मोहम्मद अब्बास फ़कीर कहर जी दावत में लखनि जी तादाद में पहुतल हुर जमायत ऐं अक़ीदतमंदनि खे नूरानी दीदार ऐं रूहानी ख़िताब जो शर्फ़ बख़्शियो। पीर पागारे ख़िताब में चयो त औलाद जी तइलीम ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। जीअं त मां 15 ॾींहंनि खां पंहिंजी जमायत में हलां पियो, तक़रीबन इहो ॿुधो वियो आहे त ख़ासि करे असांजी जमायत जूं नियाणियूं जेके मुख़्तलिफ़ सुठनि उहिदनि ते पहुतियूं आहिनि। पीर पागारे वधीक चयो त असांखे ऐं मुल्क खे तहफ़ुज़ ॾियण वारी फ़ौज आहे। हर इबादत खां पोइ फ़ौज, मुल्क, दरगाह ऐं हुर जमायत लाइ दुआ कंदा कयो। बारी ताला तव्हांखे ख़ुशि रखे। जी ठीकु आहे यूसुफ, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। हैदराबाद टिनो आदम खां आयल गरम कपड़नि जे वापारी ख़ालिद खां रक्शे वारे जो फराड। टिनो आदम खां आयल गरम कपड़नि जे वापारी ख़ालिद खां सर्दियुनि जा गरम कपड़ा ख़रीद करे हिक रक्शे में रखी ॿी दुकान तां कुझु ॿियो सामान ख़रीद करण लाइ वियो त पुठियां रक्शे वारो रक्शो काए भॼी वियो। तस्वीर में नज़र ईंदड़ रक्शा वारो वापारी जा गरम कपड़ा, जिन में जैकेट ऐं ॿिया गरम कपड़नि जो माल हो, जंहिंजी क़ीमत 80,000 खां मथे ॿुधाई थी वञे, जेके रक्शा ड्राइवर खणी फरार थी वियो। ज़ेरे नज़र ईंदड़ तस्वीर उन दुकान में CCTV कैमरा जी आहे। यादि रहे त अहिड़े क़िस्म जा वाक़िआ आए ॾींहुं हैदराबाद में ख़रीदारी लाइ आयल माण्हुनि सां थींदा रहनि था। अहिड़नि वारदातनि में फुरियल माण्हुनि जो चवणु आहे त हैदराबाद पुलिस इंतज़ामिया अहिड़नि चोरनि फराडनि रक्शे वारनि खे पकिड़े सख़्त सज़ा ॾियारे, जीअं माण्हू सख़्त नुक़सान खां बचनि। आला इख्तियारियुनि खे अपील आहे त उन अमल जो सख़्त नोटिस वठनि ऐं शहरनि खे तहफ़ुज़ फ़राहम कनि।